अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आया सारा सुमरो ऐं सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। सिंध काबीना 14 दहशतगर्दी ट्रोड़ अदालतनि खे ख़ासि अदालतूं करार ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। कराची में घटि केस हुजण करे 13 ऐं हैदराबाद में हिकु दहशतगर्दी ट्रोड़ अदालत ख़त्म करण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जे इजलास में अहम फ़ैसिला। सिंध काबीना तरफ़ां पुरतशद्दुद इंतहा पसंदी खे मुंहुं ॾियण लाइ सिंध सेंटर ऑफ एक्सीलेंस क़ाइमु करण जी बि मंज़ूरी ॾिनी वई। वर्ल्ड बैंक जे माली सहायता सां जारी क्लिक मंसूबे तहत प्राइवेट क्लाउड क़ाइमु करण जी बि मंज़ूरी। MKM पारां नवनि सूबनि जे मुतालबे लाइ अवामी राब्ता मुहिम हलाइण ऐं अदालत वञण जो ऐलान। MKM पाकिस्तान जे चेयरमैन ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो आहे त जेकॾहिं ऐवान ऐं अदालतूं असांखे इंसाफ़ फराहम न कंदियूं त रोडनि ते वेंदासीं ऐं अवाम सां ॻाल्हाईंदासीं। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो आहे त कराची ते 17 सालनि जो कब्ज़ो हाणे ख़त्म थियणु घुरिजे। पाकिस्तान में जागीरदाराना जमहूरियत आहे। सूबो इंतज़ामी यूनिट हूंदो आहे ऐं आबादी सां गॾु वधणु घुरिजे। ही MKM जो मुतालबो न पर आइन जी तक़ाज़ा आहे।